नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो वेझो खाई थाणे जे हद में गुज़िरियल 3 महीना अॻु ज़मीन जे मामले ते दर्स ऐं चानिया बिरादरी में झेड़ो थियो, जंहिंमें दर्स बिरादरी जो नौजवान इमाम बख़्श दर्स चानिया बिरादरी माण्हुनि जे हथां क़त्ल थी वियो। इमाम बख़्श दर्स जे खून सां इंसाफ़ जे लाइ खिपरो जे म्युनिसिपल ऑफिस जे साम्हूं इमाम बख़्श जदोजहद कमेटी पारां हड़ताल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें ख़ुदा बख़्श दर्स, मोहम्मद मलूक दर्स, असगर आलमानी, सादिक दर्स, अकबर मरी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई। इन मौक़े ते बुख हड़ताल कैंप ते वेठल अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मथुण में कुझु वक़्त अॻु बाअसर सिविल जज जो भाउ खे सरेआम लठनि ऐं कुहड़नि जा वार करे क़त्ल करे छॾियो। जवाबदारनि ख़िलाफ़ मक़दूल जे खून जी FIR काटण बावजूदु केस में नामज़द कयल मुख्य जवाबदार उमर चानियो खे अञा ताईं खाई पुलिस 3.5 महीना गुज़रण बावजूदु गिरफ़्तार न कयो आहे। हिननि DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़ खे चिता ॾींदे चयो आहे त जेसीं ताईं जवाबदार उमर चानियो खे पुलिस गिरफ़्तार न कंदी तेसीं ताईं असांजी बुख हड़ताल कैंप अणएलानियल मुदे ताईं जारी रहंदी। शहीद इमाम बख़्श जे कातिल जी गिरफ़्तारी जे लाइ ही कैंप लॻाई आहे ऐं इंशाअल्लाह ही कैंप जेसीं ताईं कातिल गिरफ़्तार नथो थिए तेसीं ताईं असां पंहिंजे एहतजाजनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। असां कुझु ॾींहं ही कैंप हलाईंदासीं, वरी हिन खां पोइ सांगड़ में कैंप क़ाइमु कंदासीं, नवाबशाह में कंदासीं ऐं हुन जे विच में मुज़ाहिरा वग़ैरह इहो। पर अॼु ॾींहं खां असां जदोजहद जी जेको माना शुरूआति कई आहे ऐं ही कातिल जी गिरफ़्तारी ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। हिकिड़ो ई मुतालबो आहे त SSP सांगड़ कातिल खे बचाए पियो। असां आला इंतिज़ामिया खां, आला अदालतुनि खां, IG सिंध खां, इंसानी हक़ूक़ जी तंज़ीमुनि खां ऐं जेके बि हिते जा इंसान दोस्त धुरियूं आहिनि उन्हनि सभिनीनि खे अपील था करियूं त हिन कातिल जी गिरफ़्तारीअ में असांजी मदद करियो त जीअं कातिल खे केफ़र किरदार ताईं पहुचायूं। अगरि ॾिसो STP तरफ़ां असां हिन में बाक़ाइदा शमूलियत कया हिन शहीद इमाम बख़्श जे हिन तॾे ते वेठा आहियूं। असांजे जेका हिते कैंप लॻी पई आहे एहतजाजी अलामती बुख हड़ताल आहे जेका असांजी, उहा अॼु खिपरो खां शुरू कई आहे। खिपरो खां शुरू थी हितां हाणे जेके बि ॾींहं हिते पहिरें मरहले में असां हिते आहियूं, ॿिए में असां सांगड़ ते वेंदासीं, 3 में असां नवाबशाह ते वेंदासीं, 4 में असां कराची ताईं वञूं था, हैदराबाद ते वेंदासीं, कराची ताईं वेंदासीं, आख़िर में CM हाउस अॻियां असां वेंदासीं, एहतजाज कंदासीं। असांजो मुतालबो सिर्फ़ु इहो आहे त शहीद जा जेके कातिल आहिनि हिते सरेआम हलनि पिया, पुलिस जी पुष्पंदाई में हलनि पिया, त उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। असां इहो कतई बि कोन था चऊं त तव्हां उनखे पकिड़े बसि यकदमि तव्हां उनखे गोलियूं हणी मारे छॾियो, उनखे तव्हां फांसी ते चाढ़े छॾियो। असां चवंदा उनखे घटि में घटि अदालती आके में त अचणु खपे, उहो अदालत वटि पहुचे। जंहिं महिल अदालती कोर्ट जे कटरे में अची वियो त अॻिते पोइ कोर्टूं आहिनि उहे पाण फ़ैसिलो बहितर करे सघनि थियूं। त असांजो इहो ई मुतालबो आहे त उन्हनि खे जेको आहे सो केतिरे किरदार ते अदालतूं पहुचाईंदियूं। ऐं जिते बि तव्हां ॾिसो त जिते बि ज़ुल्म थियो आहे उते ज़ुल्म वॾेरो ई थो करे, वॾेरे खे जेको बचाए थो उहो पुलिस थी बचाए। नाज़िम जोखे जो मसइलो हुजे, शहीद फहमीदा सियाल जो मसइलो हुजे, डॉक्टर निमरता जो मसइलो हुजे, या के ॿिए ग़रीब मज़लूम जो मसइलो हुजे, उते वॾेरो दादागीर आहे, उते वॾेरो दहशतगर्द आहे। सो असांजो मुतालबो आहे त हिननि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे केतिरे किरदार ते पहुचाए वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे, ॿियो को ख़ासि मुतालबो ई कोन्हे। ॾिसो त असांजी इहा बुख हड़ताली कीअं वधी लॻी आहे। इन खां पहिरियां बि असांजा एहतजाजी मुज़ाहिरा रहिया ऐं धरना हुया SP ऑफिस जे साम्हूं ऐं प्रेस क्लब प्रेस सांगड़ अॻियां खिपरे में एहतजाज थिया, मुसलसल एहतजाज हलनि पिया। पर अफ़सोस जो सांगड़ पुलिस ऐं हुनजो जेको SSP आहे सांगड़ फरल लंजार उन कातिलनि उमर चानियो सां ऐं उनजी जेके आहिनि हयात चानियो उनजी पुठ भराई करे रहियो आहे। इन जे करे अञा ताईं उमर चानियो जेको गिरफ़्तार न बि थियो ऐं इमाम बख़्श दर्स जे हवाले सां असांजो इहो ई आहे त उनजी क़त्ल कयो वियो आहे, बेदर्दी सां क़त्ल कयो। जो कातिल उमर चानियो गिरफ़्तार कयो वञे, SSP सांगड़ खे हटायो वञे। जेसि ताईं SSP सांगड़ आहे या DSP जी खिपरो आहे त होसि ताईं कातिल गिरफ़्तार नथा थी सघनि। छो उनखे पुष्ट पुनाई जे ॾेई रहियो आहे SSP सांगड़ ऐं पुलिस खे वहशी वॾेरनि नाम निहाद भोतारनि जे हवाले कयो वियो आहे, जेके जीअं वणनि कॾहिं नाज़िम जोखे खे था शहीद कनि, कॾहिं फहमीदा सियाल खे था शहीद कनि, कॾहिं इमाम बख़्श दर्स खे था शहीद कनि। असां ही जेके असांजा चूंडियल नुमाइंदा जेके हिते असांखां वोट वठी इहो असां वाइदा कंदा आहिनि त तव्हांजे ॿनियुनि जा, तव्हांजे दंगनि जा, तव्हांजे हक़नि जा, तव्हांजे जाननि जा असां मुहाफ़िज़ आहियूं। पर ही मुहाफ़िज़ थियण जे बजाए ही त रहज़न थी पिया आहिनि। वोट बि वठीनि असां सिंधी क़ौम खे
ऐं जेको हिननि जे ख़िलाफ़ु हक़ सच जो आवाज़ु बुलंद करे हिननि जे कारनि कुधनि कमनि जे ख़िलाफ़ु त उन्हनि खे शहीद करायो थो वञे। ऐं हीउ सॼो माहौल वॾेर को ऐं उन्हनि जा वाठा जेके चमचागिरी जो हिकिड़ो सिस्टम जुड़ियल आहे। दुनिया जे अंदरि किथे बि दुनिया जे अंदरि सभु मज़हब क़ौमूं आहिनि। सॼी दुनिया में तव्हां घुमंदो त इंसान आदम जो वॾो एतिराम कयो वेंदो आहे। पर हीअ सिंध जे अंदरि असांजा पंहिंजा टोटल वॾेरा ख़राबु न सिंध दोस्त वॾेरा बि आहिनि, पर जेके सिंध दुश्मन वॾेरा आहिनि उहे ई क़ौमी शऊर जो क़तलु था कनि, क़ौमी ऐं शऊर खंड दोस्तनि जो क़तलु था कनि। असां जेसिताईं कोई महाल जे प्लेटफॉर्म तां इन अमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत बि कयूं था ऐं चीफ जस्टिस खां IG सिंध खां इहा पुरज़ोर घुर था कयूं त शहीद इमाम दर्स जे कातिलनि, शहीद नाज़िम जोगियो जे कातिलनि ऐं शहीद फ़हमीदा सियाल जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सरेआम हाणे कोर्ट जे आयते में बीहारे ऐं वारसनि सां इंसाफ़ कयो। जोन असां पुरमियूं न आहियूं पहिरें ॾींहं खां जंहिं ॾींहुं वाक़ियो थियो उन खां वठी अॼु ॾींहं ताईं 3.5 महीना पौणा 4 महीना गुज़रिया आहिनि। असां किथे बि पुरतशद्दुद कार्रवाई जो को बि किथे ज़रो बराबरि बि असां हरकत न कई। असां पुरमियूं न आहियूं ऐं जमहूरी मुआशरनि में ही तरीक़ो हूंदो एहतजाज जो। असां 3.5 महीना पौणा 4 महीना थिया आहिनि रड़ियूं कंदा रहिया आहियूं त बाबा असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। असांजो नौजवान बेगुनाह शहीद कयो वियो आहे जेको जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। SSP सांगड़ जे बार असां राब्ता कया आहिनि, जेके बि एहतजाजी तरीक़ा आहिनि उहे असां इस्तेमालु कया आहिनि ऐं इन ई तरीक़े सां असांखे यकीन आहे त असां कातिल खे गिरफ़्तार कराईंदासीं। छो जो जमहूरी मुआशरनि में एहतजाज ई शहरनि जो हक़ हूंदो आहे, एहतजाज ई हिकिड़ो तरीक़ो हूंदो जंहिंसां हू पंहिंजी मंज़िल वठी सघंदा, मक़सदु माणे सघनि था। असांजो को बि मक़सदु सियासी मक़सदु न आहे। हिते तव्हां ॾिसो पिया हींअर हिन एहतजाजी कैंप ते पीपल्स पार्टी जा माण्हू वेठा आहिनि, फंक्शनल लीग जा वेठा आहिनि, मुख़्तलिफ़ कॉमर्स पार्टियुनि जा दोस्त वेठा आहिनि, सियासी समाजी सोशल एक्टिविस्ट सभु वेठा आहिनि। त सभिनी जो गॾियली मुतालबो आहे त भई तव्हां कातिल गिरफ़्तार कयो। आख़िर असांजे SSP सांगड़ जी कहिड़ी मजबूरी आहे जो हीउ कातिल गिरफ़्तार नथो थिए। उहा ई सिंध पुलिस जेकॾहिं पंहिंजी त 24 कलाक ठरे जी बोतल ऐं ज़ेड गोल्ड या सफ़ीना सोपारी जे लाइ त SSP साहिब जा जेके पेज ठहिया पिया आहिनि, ग्रुप ठहिया पिया आहिनि, उते उहे वॾा पंहिंजा रोज़ानी कारकर्दगी ॾेखारींदा आहिनि त भई असां हिते छापो आहियूं, हितां 4 पुड़ियूं असां हथु कयूं आहिनि। त आउं सम्झां थो सांगड़ पुलिस जे लाइ शर्म जो मुक़ामी केस आहे त तव्हां खां हिकिड़ो सफ़ा कातिल 3.5 महीननि जे गुज़रण बावजूदि गिरफ़्तार न थी सघियो आहे। असां हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहिब खे अपील था कयूं, IG सिंध साहिब खे अपील था कयूं, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील था कयूं त महिरबानी करे SSP सांगड़ खे बाउंड कयो वञे त फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾिनो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।